नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। अवां खे مسوڀرڳڙي का ख़बर ॾींदा आहियूं। مسوڀرڳڙي में तुर्क बिरादरी जे ख़ालिद तुर्क, आबिद तुर्क, दिलशेर तुर्क, दिलदार तुर्क ऐं ॿियनि बााثر डॉक्टर राणू मल ऐं टंडो الهيار पुलिस ज़ातियुनि ख़िलाफ़ एहतजाज कयो ऐं नारेबाज़ी कई। इन मौक़े ते मुज़ाहिरनि चयो त टंडो الهيار वासी डॉक्टर राणू मल, डॉक्टर कृष्ण जे चर्च ते टंडो الهيار पुलिस तुर्क बिरादरी जे मोहम्मद बख्श उर्फ अबू तुर्क, असलम परवेज़ तुर्क, नसरुल्लाह तुर्क जे घर ते पुलिस चढ़ाई करे औरतुनि ॿारनि खे सख़्त तशदुद जो निशानो बणायो ऐं बाद में नईम हुसैन, तसीम हुसैन, सलेमान तुर्क ऐं मोहम्मद बख्श खे गिरफ़्तार करे जेल उमाणे छॾियो आहे। जॾहिं त पुलिस बााثر डॉक्टर राणू मल सां वंगार वेंदे तुर्क बिरादरी जे औरतुनि मर्दनि समेत 9 ॼणनि ते केस दाख़िल कयो आहे। असां पुलिस ऐं बााثر जे अहिड़े अमल जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं DIG हैदराबाद, SSP टंडो الهيار ऐं ॿियनि आला अख़्तियारनि खां मुतालबो था कयूं त नोटिस वठी मामले जी जांच कराए कूड़ो केस ख़त्म करियो वञे। ॿी सूरत में एहतियात जो दाइरो वधायो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।